अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। लाड़काने में दड़े थाणे जी हद में राति देर सां चोर दुकान जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया, जंहिंजो इतला हद जे पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी। इन मौक़े ते मुतासिर दुकानदार आसिफ रज़ा साफ़िन आॾो ॿुधाईंदे चयो त राति देर सां चोर घर ॿाहिरां क़ाइम जनरल स्टोर दुकान जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। अहिड़ो इतला 15 खे ॾिनो। इतला ते दड़े थाणे जी पुलिस पहुची तफ़सील वरिता आहिनि। हिन वधीक चयो त 3.5 लख रुपयनि जो सामान चोरी थी वियो आहे। हिन DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी चोरी थियल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। टंडवालियार में लाइब्रेरी क़ाइमु न थी सघी, नौजवान मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु लॻा। शहर जे नौजवाननि पारां लाइब्रेरी वारे मुतालबे जी मंता लाइ तहरीक हलाइण लाइ गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में मंसूर हैदर जरवार, मोहम्मद अली मिर्जत, रोहल कालरू, रियाज़ हिमोरो ऐं ॿियनि नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हिननि चयो त शहर में लाइब्रेरी न हुजण करे हितां जे नौजवाननि जी बहितर तरबियत नथी थिए। तंहिं करे अॼु जो नौजवान तालीम ॾांहुं रुख़ करण बजाए नशे जो आदी थी वियो आहे। हिननि चयो त नौजवाननि जी तबाही जा ज़िम्मेदार असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके लाइब्रेरी जे लाइ ईंदड़ फंड हड़प करे नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हणनि था। हिननि चयो त असांखे हिकु कमरे वारी लाइब्रेरी न, पर हिकु बहितरीन ऐं मुकमल सहूलियतुनि सां गॾु लाइब्रेरी घुरिजे, जिते असांजा नौजवान तोड़े हितां जूं नियाणियूं पंहिंजो मुस्तक़बिल संवारण लाइ बहितरीन नमूने सां नॉलेज हासिल करे सघनि। नाज़रीन, हुसरी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शख़्सियत ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ हायर सेकेंडरी स्कूल में तक़रीब मुनक़िद कई वई। हायर सेकेंडरी स्कूल हुसरी में लतीफ़ शनासाई जे हवाले सां मुनक़िद कल तक़रीब में टुक जी रलियन, अजरक हथरादू भर्त सां सजायल कपड़नि, सिंधी टोपी पटकनि समेत सिंधी सकाफ़ती लिबास नुमाइश लाइ आंदा विया। तक़रीब में शागिर्दनि सिंधी सकाफ़त सां लाॻापियल टेबलोज़ पेश कया। इन सां गॾु शाह साईं जूं वायूं ऐं बेत दिलकश अंदाज़ सां पढ़ी शाह साईं खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते तक़रीब में आयल महिमाननि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि खे बहितरीन परफॉर्मेंस ते दाद ॾींदे ख़ूब सारायो। मेहड़ में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां ऑनलाइन ट्रेज़री ज़रिए पघारूं न थियण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि ऑफिसुनि खे ताला हणी कमु छॾ हड़ताल करे एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते लियाकत चांजो, जावेद अली, दोदो कलोड़ो, फयाज़ हुसैन जावरी ऐं ॿियनि चयो त सालनि खां वठी कमु करे रहिया आहियूं, पर अञा ताईं असांखे ट्रेज़री ज़रिए पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि। पघारूं ट्रेज़री ज़रिए न थियण सबबि हर महीने पघार देर सां जारी कई पई वञे ऐं बिना जवाज़ कटौती पिणु कई पई वञे। हिननि इख़्तियारनि खां घुर कई त असांजूं पघारूं ट्रेज़री ज़रिए करे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। लाड़काणो UC अरिड़हं जे कचनि मुलाज़िमनि UC सेक्रेटरी जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते दिलमुराद गाॾई, वहीद ॾेथो, सजाद सरगानी ऐं ॿियनि चयो त UC अरिड़हं जे सेक्रेटरी यूनुस खोकर असां ग़रीब मुलाज़िमनि जी पघारूं कटौती करे रहियो आहे। जीअं त असांजी पघार 12,000 रुपया आहे, उन मां हर महीने 3,000 रुपया कटौती करे रहियो आहे, जेका असां मुलाज़िमनि सां नाजाइज़ी आहे। कुझु ॾींहं अॻु लाड़काणे में बिलावल भुट्टो ज़रदारी जे शहर में दौरा जारी हुआ, जंहिं दौरान असां खां 12 कलाक ड्यूटी वरिती वई, पर ॾियारी सिंगल लॻाई वई। असीं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सूमरो खे अपील करियूं था त UC अरिड़हं जे करप्ट सेक्रेटरी खे हटाए असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। टंडवालियार सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना दौरान कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं स्टाफ नर्सुनि खे पको न करण ख़िलाफ़ टंडवालियार प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते डॉक्टर यासिर, डॉक्टर बीनेश महमूद, डॉक्टर आमना, अमीर अली चयो त गुज़िरियल 2 सालनि खां कोविड-19 में फ्रंट लाइन ते पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। 2 साल अॻु असांखे चयो वियो त तव्हांखे 6 महीननि अंदरि पको कयो वेंदो, पर 2 साल गुज़री वञण बावजूदि पको नाहे कयो वियो। हिननि चयो त असांखे सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिहत जे सूबाई वज़ीर वाइदो कयो हो त अव्हांखे पको कयो वेंदो, जेके वाइदा वफ़ा न थी सघिया। हिननि चयो त पंजाब KPK में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल समूरे स्टाफ खे पको कयो वियो आहे, पोइ असां सां अहिड़ी नाइंसाफ़ी छो पई कई वञे। हिननि चयो त जेकॾहिं असांखे पको न कयो वियो त असां वज़ीर आला हाउस ऐं इस्लामाबाद ताईं एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।